ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 5/5/2024। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइस कोर्स 15/11/99 जो आहे। बाप समान ठहिण जी सहज पुरुषारत आहे, आज्ञाकारी ठहो। अॼु बाप दादा पंहिंजे होली हंस मंडली खे ॾिसनि पिया। हर हिकु ॿार होली हंस आहे। सदा मन में ज्ञान रत्ननि जो मनन कंदा रहंदा आहिनि। होली हंस जो कमु ई आहे व्यर्थ जे कंकड़ खे छॾणु, ज्ञान रत्ननि जो मनन करणु। हिकु हिकु रतन केतिरो अमूल्य आहे। हर हिकु ॿार ज्ञान रत्ननि जी खान ठही विया आहिनि। ज्ञान रत्ननि जी खज़ाने सां भरपूर रहंदा आहियो न। अॼु बाप दादा ॿारनि में हिकु विशेष ॻाल्हि चेक पिया कनि। उहा छा हुई? ज्ञान और योग जी सहज धारणा जो सहज साधना। बाप ऐं दादा जे आज्ञाकारी ठही करे हलणु। बाप जे रूप में भी आज्ञाकारी, शिक्षक जे रूप में भी, सतगुरु जे रूप में भी। टिन्ही रूप में आज्ञाकारी ठहिण अर्थात सहज पुरुषार्थी ठहिणु। छो जे टिन्ही रूपनि सां ॿारनि खे आज्ञा मिली आहे। अमृत वेले खां वठी करे राति ताईं हर समय हर कर्तव्य में बाप टीचर सतगुरु जी आज्ञा मिली आहे। टिन्ही संबंध में आज्ञा जे प्रमाण हलंदा रहो त कहिड़ी बि प्रकार जी महिनत व मुश्किल अनुभव न थींदी। हर समय जे मनसा संकल्प वाणी ऐं कर्म टिन्ही प्रकार जी आज्ञा स्पष्ट मिली आहे। न सोचण जी भी आवश्यकता न आहे कि इहा करो या न करो, ये राइट आहे या रॉन्ग आहे। सोचण जी भी मेहनत न आहे। परमात्मा आज्ञा आहे ही सदा श्रेष्ठ। जो भी कुमार जो भी आया आहिनि, ॾाढो सुठो संगठन आहे। त हर हिकु बाप खे बाप जो ठहींदे ई बाप सां वाइदो कयो। जॾहिं बाप जा ठहिया हो त सभिनि खां पहिरियों कहिड़ो वाइदा कयो? बाबा तन मन धन जो भी आहे, कुमारनि वटि धन त ॾाढो हूंदो न आहे, पोइ बि जो भी आहे उहो सभु तव्हांजो आहे। इहो वाइदो कयो। तन भी, मन भी, धन भी, संबंध भी सभु तव्हांजा आहिनि। इहो बि वाइदो पको कयो। जॾहिं तन मन धन संबंध सभु तव्हांजो आहे त मुंहिंजो छा रहियो? जॾहिं तन मन धन सभु तव्हांजो आहे त मुंहिंजो त कुझु रहियो ई न। पोइ मुंहिंजोपन आहे? पोइ कुझु मुंहिंजोपन आहे? जॾहिं सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो त मुंहिंजोपन त कुझु आहे ई न। हूंदो ई छा आहे? तन मन धन जन सभु बाप जा हवाले करे छॾिया न। प्रवृत्ति वारनि कयो आहे, मधुबन वारनि कयो आहे। पको आहे न। जॾहिं मन भी बाप जो थी वियो, मुंहिंजो मन त न आहे या मन मुंहिंजो आहे, मुंहिंजो सम्झी करे यूज़ कंदा आहियो छा? बाबा चवनि था जॾहिं मन बाप खे ॾेई छॾियो त इहा भी असां वटि अमानत थी वई। इहा भी बाबा जी अनामत आहे, अमानत आहे। पोइ युद्ध कंहिंमें कंदा आहियो? पोइ युद्ध कंहिंमें कंदा आहियो? मुंहिंजो मन परेशान आहे, मुंहिंजे मन में व्यर्थ संकल्प ईंदा आहिनि, मुंहिंजो मन विचलित थींदो आहे। जॾहिं मुंहिंजो मन आहे ई न, अमानत आहे। पोइ अमानत खे मुंहिंजो सम्झी करे यूज़ छो कंदा आहियूं? छा अमानत में ख़यानत न आहे? इहा माया जा दरवाज़ा आहिनि, मां ऐं मुंहिंजो। जॾहिं मुंहिंजो आहे ई न, सभु कुझु बाबा जो आहे, त मन में कोई बि अहिड़ा संकल्प त बाबा तव्हांजे मन में अहिड़ा संकल्प अचनि था त तन भी असांजो न। पोइ देह अभिमान जो मापन काथां आयो? मन भी तव्हांजो न त मुंहिंजो चईंदा छो ईंदा आहियो? तुंहिंजो आहे या मुंहिंजो आहे? बाप जो आहे या सिर्फ़ु चइणो आहे? चइणो न आहे। बाप जो आहे या सिर्फ़ु चइणो आहे, करिणो न आहे। त बाबा असांखे मां ऐं मुंहिंजी जी पूरी आहुति विझो। बसि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा, बाक़ी सभु बाबा जो। त बाबा चईंदा आहिनि चइणो बाप जो, मञणु मुंहिंजो। सिर्फ़ु पहिरियों वाइदो यादि करो कि न बॉडी कॉन्शियस जी मां, न मुंहिंजो। त जो बाप जी आज्ञा आहे, तन खे भी अमानत सम्झो, मन खे भी अमानत सम्झो। पोइ महिनत जी ज़रूरत छा आहे? मन खे भी अमानत सम्झो,
तन खे बि अमानत सम्झो, पोइ महिनत जी ज़रूरत ई न आहे। कोई बि कमज़ोरी ईंदी आहे त 2 शब्दनि सां ईंदी आहे, मां मुंहिंजो तन, असांजो तन, न बॉडी कॉन्शियस जो मां आहे, न असांजो तन आहे, न बॉडी कॉन्शियस जो मां आहे। मन में जो बि संकल्प हलंदा आहिनि, अगरि आज्ञाकारी हो त बाप जी आज्ञा छा आहे? सदा पॉजिटिव सोचो, शुभ भावना जा संकल्प करो, है न। नेगेटिव व्यर्थ वीचार ईंदा, लेकिन असांखे सदा ई होली हंस ठहिणो आहे, सदा ई पॉजिटिव वीचारनि खे बुद्धि में धारण करिणो आहे। फालतू संकल्प करो, ये बाप जी आज्ञा न आहे न। त जॾहिं असांजो मन न आहे त पोइ व्यर्थ संकल्प कंदा आहियो त बाप जी आज्ञा खे प्रैक्टिकल में न लायो। सिर्फ़ु हिकु शब्द यादि करो कि मां परमात्मा आज्ञाकारी ॿार आहियां। बाप जी आज्ञा आहे या न, इहो सोचो। जो आज्ञाकारी ॿार हूंदो आहे उहो सदा बाप खे स्वतः ई यादि कंदो आहे, स्वतः ई प्यारो हूंदो आहे, स्वतः ई बाप जी समीप हूंदो आहे। त चेक करो, मां बाप जी समीप, बाप जो आज्ञाकारी आहियां, बाप जे समीप, बाप जो आज्ञाकारी आहियां। हिकु शब्द त अमृत वेलो यादि करे सघंदा आहियो न, मां केरु? मां आज्ञाकारी बाप जो, मां आज्ञाकारी ॿार बाप जो आहियां। मां बाप जे समीप, बाप जो आज्ञाकारी ॿार आहियां। ये शब्द यादि रखो। त बाबा चवनि था कि ये हिकु शब्द यादि रखो, मां परमात्मा आज्ञाकारी ॿार आहियां। मां बाप जे समीप, बाप जो आज्ञाकारी आहियां। आज्ञाकारी आहियां या कॾहिं आज्ञाकारी, कॾहिं आज्ञा सां किनारो करण वारा। बाप दादा सदा चवंदा आहिनि कि कंहिं बि रूप में अगरि हिकु बाबा जो संबंध ई यादि रहे, दिलि सां निकिरे, बाबा बाबा केरु? मुंहिंजी आत्मा जो पीउ, त समीपता जो अनुभव कंदो। मंत्र मुआफ़िक न चओ बाबा बाबा, उहो राम राम चवंदा आहिनि, हाणे बाबा चवंदा आहिनि, तव्हां बाबा चवंदा आहियो, लेकिन दिलि सां निकिरे बाबा। हर कर्म करण खां पहिरियों चेक करो, मन जे लाइ, तन जे लाइ या धन जे लाइ बाबा जी जो आज्ञा आहे। कुमारनि वटि चाहे केतिरा बि थोरो सो धन आहे, लेकिन जीअं बाप जी आज्ञा ॾिनई कि धन जो पोता मेल कंहिं प्रकार सां रखो, हूअं रखियो। या जीअं ईंदो आहे उअं ई हलंदा आहियो। हर हिकु कुमार खे धन जो बि पोता मेल रखिणो खपे। धन खे किथे ऐं कीअं यूज़ करिणो आहे, मन खे बि किथे ऐं कीअं यूज़ करिणो आहे, तन खे बि किथे ऐं कीअं यूज़ करिणो आहे, मन खे बि किथे कीअं यूज़ करिणो आहे, तन खे बि किथे कीअं यूज़ करिणो आहे, धन खे बि किथे कीअं यूज़ करिणो आहे। ये सभु पोता मेल हुजणो खपे। त तव्हां दादियूं जॾहिं धारणा जी क्लास कराईंदा आहियो त सम्झाईंदा आहियो कि धन खे कीअं यूज़ करो, छा पोता मेल रखो। कुमारनि खे पतो आहे पोता मेल कीअं रखिणो आहे, छा किथे लॻाइणो आहे, इहा मालूम आहे। थोरा हथ उठाइनि था, नया नया बि आहिनि, इन्हनि खे मालूम न आहे। इन्हनि खे ज़रूरु ॿुधाइणो आहे कि छा छा करिणो आहे। निश्चिंत थी वञो, बोझ न लॻे। छो जी तव्हां सभिनि जो लक्ष्य आहे, कुमार माना लाइट, डबल लाइट। कुमारनि जो लक्ष्य आहे कि असांखे नंबर 1 अचिणो आहे। त लक्ष्य सां गॾु लक्षण बि साथ खपनि। लक्ष्य ॾाढो ऊचो आहे ऐं लक्षण न, त लक्ष्य ताईं पहुचणु मुश्किल आहे। इन करे जो बाप जी आज्ञा आहे हुनखे सदा बुद्धि में रखी पोइ कार्य में लॻायो। बाबा चवनि था लक्ष्य ॾाढो ऊचो आहे, लक्ष्य न। त लक्ष्य ताईं पहुचण लाइ जो बाबा जी आज्ञा आहे उहो बुद्धि में रखी पोइ अॻियां वधो। बाप दादा पहिरियों बि सम्झायो अथई कि ब्राह्मण जीवन जे मुख्य खज़ाना आहिनि संकल्प, समय और श्वास। पंहिंजे श्वास बि ॾाढा अमूल्य आहिनि। हिकु श्वास बि कॉमन न आहे, व्यर्थ न हुजे।
हिकु श्वास बि असांजो कॉमन न हुजे, व्यर्थ न हुजे। भक्ति में चईंदा आहिनि श्वासो श्वास पंहिंजे इष्ट खे यादि करो। श्वास बि व्यर्थ न वञे। ज्ञान जो खज़ानो, शक्तियुनि जो खज़ानो इहे त आहे ई, लेकिन मूंखे इहे 3 खज़ाना संकल्प, समय ऐं श्वास आज्ञा प्रमाण सफल थींदा आहिनि। असांजो संकल्प, समय ऐं श्वास आज्ञा प्रमाण सफल थींदा आहिनि, व्यर्थ त न वेंदा आहिनि। छो जी व्यर्थ वञण सां जमा न थींदो आहे, ऐं जमा जो खातो हिन संगम युग ते ई जमा करिणो आहे। चाहे सत्युग त्रेता में श्रेष्ठ पद प्राप्त करिणो आहे, चाहे द्वापर कलयुग में पूज्य पद प्राप्त करिणो आहे, लेकिन ॿिन्हिनि जो जमा हिन संगम युग ते ई करिणो आहे। त बाबा चवनि था हिकु बि संकल्प, समय, श्वास कुझु बि व्यर्थ न वञो। व्यर्थ वञण सां जमा न थींदो आहे, ऐं जमा जो खातो हिन संगम ते ई जमा करिणो आहे। चाहे सत्युग त्रेता में श्रेष्ठ पद जे लाइ जमा करिणो आहे या द्वापर कलयुग जे लाइ पद पाइणो आहे, लेकिन ॿिन्हिनि जो जमा हिन संगम ते करिणो आहे। हिन हिसाब सां सोचो कि संगम समय जी जीवन जे नंढे से जन्म जे संकल्प, समय, श्वास केतिरा अमूल्य है। हिन हिसाब से सोचो कि संगम समय जी जीवन जा हिन नंढे से जन्म जा जो असांजो संकल्प आहिनि, समय आहे, श्वास आहे, केतिरो अमूल्य आहे। छो जी हाणे ई असां पंहिंजे पूरे 84 जन्मनि जे लाइ जमा था करूं। इन में अलबेलो न ठहिणो आहे। जीअं आयो हूअं ॾींहं बीती विया, ॾींहुं बीतो न, लेकिन हिकु ॾींहं में ॾाढो गवायो। ॾींहं बीता न, लेकिन हिकु ॾींहं में ॾाढो गवायो। बाबा चवनि था जॾहिं बि कोई फालतू संकल्प, फालतू समय वेंदो आहे त ईअं न सम्झो 5 मिंट विया बचायो। समय अनुसार ॾिसो, प्रकृति पंहिंजे कार्य में तीव्र गति आहे। कुझु न कुझु खेल ॾेखारींदी रहंदी आहे, किथे न किथे खेल ॾेखारींदी रहंदी आहे, लेकिन प्रकृति पति ब्रह्मण ॿारनि जो खेल हिकु ई आहे, उड़ती कला जो। त प्रकृति त खेल ॾेखारींदी आहे, लेकिन ब्रह्मण पंहिंजी उड़ती कला जो खेल ॾेखारींदा आहिनि। अर्थात कोई बि परिस्थिति, कोई बि ॻाल्हि हुजे, कल्ह बाबा जी न हर हिक खे खेल सम्झो, त हुन समय असां हुन में 1 सेकेंड में हुनखे पार करे सघंदा आहियूं। उहो ॻाल्हि असांखे डिस्टर्ब कंदी रहंदी आहे। कोई बार बाप दादा खे उड़ीसा जे समुद्र तूफ़ान जी रिज़ल्ट लिखी करे ॾिनई, ईअं थियो, त उहो प्रकृति जो खेल त ॾिसी वरितो, लेकिन बाप दादा पुछंदा आहिनि कि तव्हां माण्हू सिर्फ़ु प्रकृति जो खेल ॾिठो या पंहिंजी उड़ती कला में बिज़ी रहियो, या सिर्फ़ु समाचार ॿुधंदा रहियो। समाचार त सभु ॿुधणो ई पवंदो आहे, परंतु जेतिरो समाचार ॿुधण में इंट्रस्ट रहंदो आहे, ओतिरो पंहिंजी उड़ती कला जी बाजी में रहण जो इंट्रस्ट रहियो। अर्थात असां हुनखे ॾिसी करे असांजी स्थिति छा हुई। कई बार गुप्त योगी बि आहिनि, अहिड़ा गुप्त योगी ॿारनि खे बाप दादा जी मदद बि ॾाढी मिली, ऐं अहिड़े ॿार स्वयं बि अचल साक्षी रहिया। वायुमंडल में बि समय जो सहयोग वायुमंडल में बि समय जो सहयोग ॾिनई। कई बार अहिड़े समय में बाबा ॾिठई, कई बार गुप्त योगी ठहिया। अहिड़ा गुप्त योगी ॿारनि खे बाप दादा जी मदद ॾाढी मिलंदी आहे, ऐं अहिड़ा ॿार स्वयं बि अचल साक्षी रहिया। वायुमंडल में बि समय ते सहयोग ॾिनई। जीअं स्थूल सहयोग ॾियण वारा, चाहे गवर्नमेंट, चाहे आसपास जा माण्हू सहयोग ॾियण लाइ तयारु थी वेंदा आहिनि, ईअं ई ब्रह्मण आत्माउनि बि पंहिंजो सहयोग, शक्ति, शांति, सुख जो ईश्वरीय श्रेष्ठ कार्य आहे उहो कयो, या तूफ़ान खे ॾिसंदा रहियो कि ईअं थो थिए। जीअं उहो गवर्नमेंट ईअं कई, फलाणे देश ईअं कई, फौरन ई अनाउंसमेंट करणु लॻी वेंदा आहिनि। त बाप दादा पुछंदा आहिनि तव्हां ब्रह्मण अहिड़े समय में पंहिंजो इहे कार्य कयो। हुन समय जी आत्मा खे शांति खपे, सुख खपे, प्रेम खपे, आनंद,
शक्ति खपे। उन समय त शक्ति खपंदी हूंदी आहे, शांती खपंदी हूंदी आहे न। उन सिचुएशन मां निकिरण लाइ जेकी बि शक्ति खपे त उहो सभु ॾिनो। तव्हांखे बि अलर्ट हुजिणो खपे। स्थूल सहयोग ॾियण इहे बि आवश्यक थींदो आहे, हिन में बाप दादा मना न कंदा आहिनि। लेकिन जो ब्राह्मण आत्मा आहिनि, जो विशेष कार्य आहे, जो ॿियो कोई सहयोग न ॾेई सघंदा आहिनि, अहिड़ो सहयोग अलर्ट थी करे तव्हां ॾिनो। ॾियणो त आहे न, या सिर्फ़ु उन्हनि खे वस्त्र खपनि, अनाज खपनि, लेकिन पहिरियों त मन जी शांती खपे न। पहिरियों त मन जी शांती खपे। समाइण करण जी सामनो करण जी शक्ति खपे। हुन समय मन जी शांती खपे, हुन सिचुएशन खे सामनो करण जी शक्ति खपे। त स्थूल सां गॾु सूक्ष्म सहयोग ब्राह्मण ई ॾेई सघंदा आहिनि, ॿियो कोई न ॾेई सघंदो आहे। त इहे कुझु बि न आहे, इहे त रिहर्सल आहे। रियल त अचण वारो, हुनजी रिहर्सल असांखे बि बाप या समय कराए ॾींदे। त जो शक्तियूं, जो खज़ाना असां वटि आहिनि, उन्हनि खे समय ते यूज़ करो। जो शक्तियूं, जो खज़ाना असां वटि आहिनि, उन्हनि खे समय ते यूज़ करो, बाबा चवंदा। त इहा अॼुकल्ह त कुझु न कुझु किथे न किथे ॿुधाए में ॾेई थो। त अहिड़े समय में पंहिंजी शक्तियुनि खे, बाबा जे ॾिनल खज़ाने खे यूज़ करो। संकल्प करो, किथे ॾाढो दुख हुजे हुते संकल्प करो सभु सुखी आत्मायूं आहिनि। किथे ॾाढी अशांति हुजे त हुते संकल्प करो सभु शांत आत्मायूं आहिनि। किथे कंहिंखे शक्ति खपे त सभई शक्तिशाली आत्मायूं आहिनि। कुमार छा कंदा, शक्तियूं जमा आहिनि, शांति जमा आहे, यूज़ करणु ईंदो आहे। हथ त ॾाढो सुठो ठाहींदा आहियो, हाणे प्रैक्टिकल में ॾेखारिणो आहे। साक्षी थी करे ॾिसणो बि आहे, ॿुधाइणो बि आहे, ऐं सहयोग बि ॾियणो आहे। साक्षी थी करे ॾिसणो बि आहे, हर हिकु ॻाल्हि खे साक्षी थी करे ॾिसणो आहे, ॿुधणो बि आहे, ऐं हर हिक खे सहयोग बि ॾियणो आहे। दुनिया में जो ॻाल्हियूं थियनि थियूं उन्हनि खे साक्षी थी करे ॿुधो, ॾिसो, ऐं पोइ उन अनुसार माण्हुनि खे मन सां सहयोग ॾियो, वाचा सहयोग ॾियो, कर्मणा सहयोग ॾियो। आख़िरी रियल जॾहिं पार्ट वॼाईंदव उन में साक्षी ऐं निर्भय थी करे ॾिसंदव। आख़िरी रियल जॾहिं पार्ट वॼंदो उन में साक्षी ऐं निर्भय थी करे ॾिसो बि, पार्ट बि वॼायो। त बाबा चवनि था असांखे साक्षी थी करे हर हिकु ॻाल्हि खे ॾिसणो आहे, फेस करिणो आहे, साक्षी ऐं निर्भय थी करे। तॾहिं असां उन्हनि खे हुन समय जो शक्ति, जो शांति, जो बि सहयोग खपंदो हूंदो उहो असां ॾेई सघंदासीं। असांखे कहिड़ो पार्ट वॼाइणो आहे, असांखे कहिड़ो पार्ट वॼाइणो आहे, असांखे दाता जा ॿार दाता ठही जो आत्माउनि खे खपे उहो ॾियणो आहे। त असांखे इहो पार्ट वॼाइणो आहे। जो मास्टर दाता आहे न, स्टॉक, त मास्टर दाता आहियूं न, स्टॉक जमा करो। जेतिरो स्टॉक असां वटि हूंदो ओतिरो ई दाता ठही सघंदा। असां वटि जेतिरो शक्तियुनि ऐं गुणनि जो स्टॉक हूंदो ओतिरो ई असां ॿियनि खे बि ॾेई सघंदासीं। अंत ताईं असांजे लाइ ई जमा कंदा रहंदा, अंत ताईं पंहिंजे लाइ ई जमा कंदा रहंदा त दाता न ठही सघंदा। भई मां शांत आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां त शांत आहियां, मां त सुखी आहियां, लेकिन इहे सभु बि शांत ऐं शक्तिशाली आत्मायूं आहिनि। इन्हनि सभिनि खे बि त ठाहिणो आहे। अनेक जन्म जो श्रेष्ठ पद पाइणो आहे, उहो प्राप्त न करे सघंदा आहियो अगरि दाता ख़ुदि में जमा न कंदव, ख़ुदि में जमा करे दाता न ठहींदा त अनेक जन्म जो श्रेष्ठ पद पाइणो आहे उहो प्राप्त न करे सघंदा। हिन करे हिकु ॻाल्हि त पाण वटि पाण वटि स्टॉक जमा करो। शुभ भावना, श्रेष्ठ कामना जो भंडार सदा ही भरपूर हुजे।
शुभ भावनाओं श्रेष्ठ कामना जो भंडार सदा ही भरपूर हुजे। सर्व आत्माएं जो कल्याण थे, सभी आत्माएं जो कल्याण थे। सभिनि जे प्रति शुभ भावना भी रखो, श्रेष्ठ कामना भी कंदा लो। ॿियो आहे जो विशेष शक्ति आहे, शक्तियूं आहिनि, उहे शक्तियूं जंहिं समय जंहिंखे जो खपे उहो ॾींदा हलो। हिकु त शुभ भावना श्रेष्ठ कामना जो भंडार भरपूर रखो। ॿियो जो शक्ति जंहिं समय जंहिंखे खपे उहो ॾींदा हलो। हाणे समय अनुसार सिर्फ़ु पंहिंजे पुरुषार्थ में संकल्प ऐं समय ॾियो। साथ साथ दाता ठही विश्व खे बि सहयोग ॾियो। हाणे समय अनुसार पंहिंजे पुरुषार्थ में संकल्प में पंहिंजे पुरुषार्थ में संकल्प ऐं समय ॾियो। साथ साथ दाता ठही विश्व खे बि सहयोग ॾियो। हाणे ख़ुदि बि खाओ, ॿियनि खे बि बांटंदा वञो। हाणे पहिरियों हुयो कि पहिरियों असां ख़ुदि खाऊं पोइ ॿियनि खे बांटूं, लेकिन हाणे समय अनुसार पंहिंजे पुरुषार्थ में बि संकल्प ऐं समय ॾियो ऐं साथ साथ दाता ठही विश्व खे बि सहयोग ॾियो। पंहिंजो पुरुषार्थ त ॿुधायो, अमृत वेली सोचो मां आज्ञाकारी ॿार आहियां, मां परमात्मा आज्ञाकारी ॿार आहियां। हर कर्म जे लाइ आज्ञा मिली आहे, उथण जी, सुम्हण जी, खाइण जी, कर्म योगी ठहिण जी, हर कर्म जी आज्ञा मिली आहे। आज्ञाकारी ठहिण इहे ई बाप समान ठहिणो आहे। आज्ञा के पालन कंदा रहंदासीं त बाबा जहिड़ो ठही वेंदासीं। बसि श्रीमत ते हलण, न मनमत न परमत, एडिशन न हुजे, जो जीअं आहे उअं ई करिणो। कॾहिं मनमत ते कॾहिं परमत ते हलंदा हो त महिनत करणी पवंदी, सहज न थींदो। श्री मनमत परमत उड़ण न ॾींदी आहे। मनमत परमत बोझ वारी हूंदी आहे ऐं बोझ उड़ण न ॾींदो। जेके मन सोचंदो रहंदो न, उहो परमत जे कारण सां जीवन में उड़ी न सघंदासीं। त अगरि उड़णो आहे त मनमत परमत सां मुक्त रहो। सिर्फ़ु बाबा जो आज्ञाकारी ॿार ठहो। श्रेष्ठ डबल लाइट ठाहींदी, श्रीमत डबल लाइट ठाहींदी आहे। श्रीमत ते हलण अर्थात सहज बाप समान है। श्रीमत ते हलण अर्थात सहज ई असां बाप समान ठही वेंदासीं। त बाबा जहिड़ो ठहिण लाइ बाबा जी हर श्रीमत की आज्ञाकारी थी करे पालन करो। श्रीमत ते हलण वारे खे कोई भी परिस्थिति हेठि न लाहे सघंदी आहे। अगरि असां श्रीमत ते हलंदा रहंदासीं त असांखे कोई बि परिस्थिति हेठि न लाहे सघंदी आहे। हिन करे असांखे छा करिणो आहे, सदा ई बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा रहो। श्रीमत ते हलण वारे खे कोई बि परिस्थिति हेठि न लाहे सघंदी। मतिलबु ॻाल्हियूं ईंदी रहंदियूं, लेकिन उहा हुनजी स्थिति सदा एक रस बाप समान हूंदी। त श्रीमत ते हलणु ईंदो आहे। अच्छा सुठो, त कुमार हाणे छा कंदा, निमंत्रण मिलियो, स्पेशल ख़ातिरी थी, ॾिसो केतिरा लाडला आहियो, त हाणे अॻियां ॿियो छा कराईंदव, रिस्पॉन्ड ॾींदव या हुते वियो त हुतां जा, हिते आयो त हितां जा। ईअं त न आहे न, हिते त ॾाढा मज़ा आहिनि, माया जे वार सां बचियलु आहियो। अहिड़ो कोई आहे जंहिंखे मधुबन में माया ईंदी आहे, अहिड़ो कोई आहे जंहिंखे मधुबन में बि महिनत करणी पवंदी आहे। सेफ आहियो न। अच्छा बाप दादा बि ख़ुशि आहिनि। जे समय ईंदा आहियो तॾहिं यूथ ग्रुप ते गवर्नमेंट जो अटेंशन, बाबा चवंदा आहिनि समय ईंदो जॾहिं यूथ ग्रुप ते गवर्नमेंट जो अटेंशन वेंदो, लेकिन तॾहिं वेंदो जॾहिं तव्हां विघ्न विनाशक ठही वेंदो। यूथ ग्रुप ते गवर्नमेंट जो अटेंशन तॾहिं वेंदो जॾहिं असां विघ्न विनाशक ठही वेंदासीं। विघ्न विनाशक कंहिंजो नाम आहे, तव्हां माण्हुनि जो ई आहे न। विघ्ननि जी हिमत न हुजे जो कोई कुमार जो सामनो करे। मतिलबु ईअं न परिस्थिति न ईंदी, परिस्थिति ईंदी, लेकिन असांखे हुनखे बाबा जी यादि में पार करिणो, तॾहिं चईंदासीं विघ्न विनाशक। विघ्न जी हार भल थिए,
विघ्न जी हार बल थे लेकिन वार न करे। विघ्न जी हार भले हो लेकिन वो विघ्न जे कारण असांजी स्थिति हेठि मथे न थियणी खपे। विघ्न विनाशक थियण जी हिमत आहे या हुनजो उहा ईंदी पत्र लिखंदव, हुते वञी करे पत्र लिखंदव दादी ॾाढो सुठो हुयो लेकिन पतो न छा थी वियो, इहे त न लिखंदव न। इहे ख़ुशख़बरी लिखो कि असां ओके आहियूं, वेरी गुड आहियूं, विघ्न विनाशक आहियूं, बसि हिकु अक्षर लिखो, ज़्यादा लंबो पत्र न। ओके अर्थात अच्छा मधुबन जी विशेषता बाप दादा वटि पहुची वई। मधुबन वारनि पंहिंजो चार्ट भेजो, बाप दादा वटि पहुची वियो। बाप दादा सभी ॿारनि खे आज्ञा मञण वारे आज्ञाकारी ॿारनि जी नज़र सां ॾिसंदा आहिनि। बाप दादा सभी ॿारनि खे आज्ञा मञण वारे आज्ञाकारी ॿारनि जी नज़र सां ॾिसंदा आहिनि। विशेष कार्य मिलियो आहे, एवर रेडी ठही विया कयो आहे न। विशेष कार्य मिलियो, एवर रेडी ठही वियो, एवर रेडी ठही करे कयो, इन जी विशेष मुबारक हुजे। अच्छा, हर हिकु पंहिंजो स्पष्ट लिखियो आहे दादी सां। तव्हां बि रिज़ल्ट ॾिसी करे क्लास कराइणो आहे न, तव्हांखे बि कराइणो। पंहिंजी अवस्था जो चार्ट सुठो लिखियो। बाप दादा दादी सां तव्हां बि रिज़ल्ट ॾिसी करे क्लास कराइणो आहे तव्हांखे। पंहिंजी अवस्था जो चार्ट सुठो लिखियो आहे। बाप दादा त मुबारक ॾींदा ई आहिनि, सच्चे दिल ते साहिब राज़ी हूंदो आहे। अच्छा, चारों ओर जे बाप दादा जे आज्ञाकारी ॿारनि खे, सदा विघ्न विनाशक ॿारनि खे, सदा श्रीमत ते सहज हलण वारे, महिनत सां मुक्त रहण वारा, सदा मौज में उड़ाइण वारा, सर्व खज़ाननि सां भंडार, सर्व खज़ाननि जे भंडार सां भरपूर आत्माउनि खे, अहिड़ा बाप जे समीप समान रहण वारे ॿारनि खे ॾाढो ॾाढो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। कुमारनि खे बि विशेष अथक ऐं एवर रेडी, सदा उड़ती कला में उड़ण वारनि खे बाप दादा जो विशेष यादि प्यार ॾियनि। आज बाबा विशेष कुमारनि खे जो सदा अथक ऐं एवर रेडी थी करे सदा उड़ती कला में रहंदा आहिनि, अहिड़े कुमार भाइयुनि खे, इन्हनि आत्माउनि खे बाप दादा विशेष यादि प्यार था ॾियनि। बाप दादा डायमंड हॉल में वेठे हुए सभी ॿारनि खे दृष्टि ॾियण लाइ हॉल जो चक्कर लॻाईं। बाप दादा जो हर हिकु ॿार सां ॾाढो ॾाढो प्यारु आहे, ॾाढो 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 ई प्यारु आहे। ईअं न सम्झे कि असां सां बाप दादा जो कमु प्यारु आहे। तव्हां चाहे भुलिजी बि वञो लेकिन बाप निरंतर हर ॿार जी माला जपंदा रहंदा। छो जी बाप दादा खे हर ॿार जी विशेषता सदा साम्हूं रहंदी आहे। कोई बि ॿार विशेष न आहे ईअं न, हर हिकु आत्मा में कोई न कोई विशेषता बाबा अवश्य ई भरी अथई। हर ॿार विशेष आहे। बाप कॾहिं हिकु ॿार खे बि भुलिजंदो न आहे त सभी पंहिंजे खे विशेष आत्मा आहियां ऐं विशेष कार्य जे निमित्त आहियां, ईअं सम्झी करे अॻियां वधंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। वरदाना सदा रूहानी स्थिति में रही ॿियनि जी बि रूहनि खे ॾिसण वारा रूहे गुलाब ठहो। सदा रूहानी स्थिति में स्थित रही ॿियनि जी बि रूहनि खे ॾिसण वारा रूहानी रूहे गुलाब ठहो। रूहे गुलाब अर्थात जंहिंमें सदा रूहानी खुशबू हुजे। रूहानी खुशबू वारा जाते बि ॾिसंदा, जेके बि ॾिसंदा त रूह ई ॾिसंदा, शरीर खे न ॾिसंदा।
त स्वयं बि सदा रूहानी स्थिति में रहो, ॿियनि खे बि ॿियनि जी बि रूह खे ई ॾिसो। जीअं बाप ऊचे ते ऊचो आहे, ईअं अहिड़ो उन्हनि जो बगीचो बि ऊचे ते ऊचो आहे। जंहिं बगीचे जो विशेष श्रंगार रूहे गुलाब असां ॿार आहियूं। जीअं बाप सभिनि खां ऊचो आहे न, हीअं उन्हनि जो बगीचो बि। वैसे त बाबा चईंदा आहिनि विश्व जी सर्व आत्मा ई मुंहिंजा ॿार आहिनि, लेकिन बाबा जो विशेष बगीचे में अर्थात उहे ॿार साम्हूं रहंदा आहिनि जंहिंजो विशेष श्रंगार रूहे गुलाब ॿार आहिनि न। जेका जेका ख़ुदि खे रूह ऐं ॿियनि खे बि रूह ॾिसंदा आहिनि न, उहा रूहे गुलाब ॿार बाबा जे हिन बगीचे जो विशेष श्रंगार आहे। तव्हांजी रूहानी ख़ुशबू अनेक आत्माउनि जो कल्याण कंदी। असांजी रूहानी ख़ुशबू अनेक आत्माउनि जो कल्याण कंदी आहे। स्लोगन आहे, मर्यादा तोड़े करे कंहिंखे सुख ॾिनो त उहो बि दुख जे खाते में जमा थी वेंदो। बाबा जी जो मर्यादायूं आहिनि, उन्हनि खे तोड़े करे कंहिंखे बि असां सुख ॾिनो न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, अरे वीचारी ॾाढी दुखी आहे, लेकिन बाबा जो श्रीमत छा आहे? बाबा जी श्रीमत प्रमाण ॿियनि आत्माउनि खे सुख ॾींदासीं तॾहिं सुख जे खाते में जमा थींदो। कल्ह बाबा चई न, सुख जो खातो जमा करण लाइ मर्यादा पूर्वक सुख ॾियो। अॼु बाबा चवनि था मर्यादाउनि खे तोड़े करे कंहिंखे सुख ॾिनो त उहो दुख जे खाते में जमा थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।